जेकी मंझ जहान सो तारीअ तॻे तुंहिंजे, जेकी मंझ जहान सो तारीअ तॻे तुंहिंजे, लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदलें छुटाना को फेरो कर फज़ल जो। अस्सलाम वालेकुम मौज़ूद ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे हाज़िर ख़िदमत आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरख़ुलूस जज़्बनि सां। मुंहिंजा साईं महरान जी रागी जो सफ़र रवां दवां आहे हस्ब मामूल हस्ब दस्तूर। असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहिब मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अशरफ। ख़ुशि आहियो? चङा भला, सभु ख़ैर? महिरबानी, फर्स्ट क्लास। साहिबु अॼु तव्हां हूअं त ॾींहंनि जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत हूंदी आहे जी, ठीकु आहे न, महीने जी पंहिंजी अहमियत हूंदी आहे, पर अॼु यकीनन तव्हांखे ख़बर आहे, असां सभिनी खे ख़बर आहे त अॼु 27 डिसंबर आहे ऐं यकीनन नसीर साहिबु हिन ॾींहं ते दुनिया में कई वाक़िया थिया हूंदा, पर आउं सम्झां थो कुझु साल अॻु 10-12 साल थिया हूंदा बरे सग़ीर सॼे में, बल्कि दुनिया में ही हिकिड़ो वॾो वाक़ियो हो जंहिंमें असांजी राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे शहीद कयो वियो। हूअं त अॼु प्रोग्राम पाण जंहिं शख़्सियत ते कंदासीं उन जो बि वॾो कंट्रीब्यूशन आहे ऐं सुभाणे उनजी जेका वसी आहे तव्हां ई ॿुधायो, पर आउं सम्झां थो जेके असांखे दोस्त ॾिसनि पिया नसीर साहिबु या ॿुधनि पिया त इहो असांजे मथां फ़र्ज़ु थिए थो, इहो कर्ज़ु आहे त असां अॼोके ॾींहं जे हिसाब सां पंहिंजी राणीअ खे कुझु भेटा पेश करियूं। तव्हां छा चओ? यकीनन अशरफ, 27 डिसंबर अहिड़ो ॾींहुं आहे जंहिंमें सॼे सिंध खे न, पूरे एशिया खे न, पर सॼी दुनिया खे जेके जमहूरियत पसंदि कनि था ऐं जिन जे दिलनि में अज़ीम लीडरनि जे लाइ वॾो मान ऐं शान आहे, उन्हनि सभिनी जे लाइ ॾुख जी ख़बर थी त रावलपिंडी जे लियाकत बाग़ में असांजी सिंध जी ॼाई, सिंध जी न्याणी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी ईअं चइजे त नूर नज़र, नूर चश्म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत थी वई। असल में असांजी जेको सिंध परगि॒णो आहे मोहन जो दड़ो, तव्हांखे ख़बर आहे त असांजी सॼी तारीख़ ऐं तहज़ीब जी जेका रवायत आहे उनजी इब्तिदा उन ई धरतीअ खां थिए थी। त असांजी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा या ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु उन्हनि जो उन मिटीअ सां ताल्लुक़ आहे। ॿिन्ही पंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा जमहूरियत पाकिस्तान में उन जे क़याम जे लाइ जदोजहद कई ऐं उन जे ई राह में हू पंहिंजो पाण खे उन्हनि शहीद कराए छॾियो। साहिर लुधियानवीअ जो हिकिड़ो शेर आहे जेको सच पुछो त उहो भले उर्दूअ जो आहे, पर असीं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा या ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबा खे ट्रिब्यूट कंदे असांखे फ़ख़्रु महसूसु थिए थो। उहो इहो शेर जेको ॼण उन्हनि ॿिन्ही हस्तियुनि जे लाइ साहिर लुधियानवी साहिबु लिखियो आहे, जंहिंमें हू चवे थो त न मुंह छुपा के जिए हम न सर झुका के जिए, न मुंह छुपा के जिए हम न सर झुका के जिए, सितमगरों की नजर से नजर मिला के जिए, बस एक रात अगर कम जिए तो कम ही सही, यही बहुत है कि मशालें जला के जिए। त उन जे लाइ आउं वॾे में वॾा जेका लफ़्ज़ ॻाल्हाइण चाहींदुसि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जंहिंखे हिकिड़े ब्रॉडकास्टर जी हैसियत में असां कई भेरा रूबरू ॾिठो, जॾहिं थर में ब्लैक गोल्ड निकितो हो, या मख़दूम साईं तालिबुल मौला साहिब जिन जी 1994 में जेका पहिरीं वरसी थी त उनमें पाण सदारत जे लाइ आहियूं, त उन्हनि खे हिकिड़ी हसीन सूरत, हसीन मूरत, शायदि मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे त हूअं त नाज़ुक नार हुई पर शीशे जी दीवार हुई, हूअं त नाज़ुक नार हुई पर शीहे जी दीवार हुई, शीहे जी दीवार हुई, पंहिंजे जलवे तजले में हैदर जी तलवार हुई, ऐं हुन जे हूंदे जीवन में केॾी न हुबकार हुई। सो अॼु सॼी सिंध हुनखे मिस करे पई, घड़ी ख़ुदा बख़्श में आरामी आहे, पर सुतल न आहे। हुनजो मैसेज, हुनजो पैगाम, हुनजी जमहूरियत लाइ ॿारियल मशल रोशन आहे। ऐं हूअं बि सभु जेका तव्हां ॻाल्हि कई त सुतल न आहे त माना शहीद त हूअं बि ज़िंदा हूंदा आहिनि, ऐं उहो हिकिड़ी कॉज़ जे करे हुन पंहिंजो जेको आहे सिर ॾिनो। ऐं इहा वॾी ॻाल्हि आहे, पर सच पुछो त अहिड़ी शख़्सियतूं या अहिड़ा लीडर सदियुनि खां पोइ शायदि पैदा थियनि, ऐं आउं सम्झां थो त दुआई करे सघूं था अलाह ताला असांजी हिन राणीअ खे पंहिंजे जवार रहमत में जॻह ॾिनी हूंदी ऐं ख़ुशि हूंदी जिथे पहुती। हाणे आउं सम्झां थो त पाण प्रोग्राम जी तरफ़ हलूं। त नज़ीर साहिबु अॼु हूअं बि चयो वेंदो आहे, तव्हां मथां त ख़ुदि अदीब आहियो, राइटर आहियो, त शाइर जेके हूंदा आहिनि से अमन जा सफ़ीर हूंदा आहिनि, ठीकु आहे न, मुल्क जी सुञाणप हूंदा आहिनि, क़ौमुनि जी सुञाणप हूंदा आहिनि, तहज़ीबुनि जी उञाण हूंदा आहिनि। ऐं वरी शाइरनि में
जेकॾहिं असां शेख अयाज़ जो नालो खणंदासीं जी बिल्कुलु। त आउं सम्झां थो शेख अयाज़ जी शख़्सियत ते या उन जे तज़किरे ते जेतिरो तव्हां सम्झी सघो था। अॼुकल्ह इन करे मूं शेख अयाज़ साईं जो मूं जेको आहे सो तारुफ़ कोन आंदो। मूंखे ख़बर आहे त मूं चयो आउं छा तारुफ़ पढ़ां, उहो त हर शख़्सियत जी तव्हांखे ख़बर हूंदी आहे, पर मूंखे इहा ख़बर आहे त तव्हांजो शेख अयाज़ सां जेको आहे सो हिकिड़ो दिली लॻाव आहे। थी अमल ताज़ ते कूक कोयल करे, हू परे आ परे आ परे आ परे। आस निरास जी हिकिड़ी हद वटां ज़िंदगीअ जे टारड़ियुनि ते वेठल कवेलियनि खे जियापे जो संदेस ॾींदे शेख अयाज़ चए थो, वञो कवेलियो वञो, वञी पिरीअ खे चओ, अञा पयो जियां, अञा पयो जियां। हाणे असांखे पहिरीं इहो ॿुधायो, पाण हलंदासीं नगमे तरफ़। जी बिल्कुलु। पहिरीं असांखे इहो ॿुधायो त सुभाणे जेको आहे माना शाम अॼु राति आहे, तक़रीबन उहो ॾींहुं थी वियो आहे, त उहा कहिड़ी वरसी आहे शेख अयाज़? अशरफ, शेख अयाज़ साहब जे लाइ पहिरीं तव्हांखे ॿुधायां त पाण हिन वक़्तु भिटशाह उनजो किराड़ ढंढ आहे शाह साईं जी, उनजो किनारो आहे, उते हिकिड़ो सरसब्ज़ लान बाग़ आहे। त किराड़े जे किनारे शेख अयाज़ साहब जिन जी मज़ार मुबारक आहे ऐं जिते हिकिड़ी चौकुंडी ठहियल आहे, उन में संदन तुर्बत मौजूदु आहे। शेख साहब जी 24हीं वरसी आहे, जेका 28 डिसेंबर ते संदन वफ़ात जी निस्बत में उते थींदी आहे। ऐं एतिरो ॿुधाइण बि ज़रूरी आहे त छाकाणि सॼी सिंध खे ख़बर पए त अचे, उन में अदीब शाइर दानिश्वर सुबुह जो 11 वॻे शेख अयाज़ साहब जी तुर्बत, इन जो जेको इंतज़ाम आहे उहो शेख अयाज़ यादगार कमेटी जे पारां भिटशाह जो हिकिड़ो अहल दिल अदब ज़ौक़ गागनदास मदनानी साहब आहे, जेको मदन फ़क़ीर भिटाई सरकार जो उन जे औलाद मां आहे। माशाअल्लाह। त उन जे तरफ़ां इहो ज़बरदस्त इंतज़ाम हूंदो आहे त 28 डिसेंबर यानी जेका हाणे अचे पई, उन में शेख अयाज़ साहब जो 12 हिक धारे गुलपाशी थींदी आहे, गुलनि चादरूं, फातिहा ख़ानी थींदी आहे, उन खां पोइ अदबी कॉन्फ्रेंस, मुशाइरो ऐं राग रंग जी महफ़िल आहे। हाणे इहा आहे शेख साहब जे सुभाणे वारे 24 वरसीअ जो इंतज़ाम, जेको गागनदास मदनानी साहब जे तरफ़ां थींदो आहे, पर सॼी सिंध शिरकत कंदी आहे। ठीकु आहे, ॾिसो हाणे अञा सिलसिलो हलंदो, छो न शेख अयाज़ साईं जी शाइरी जो ही कलाम जेको आहे, ख़ूबसूरत कलाम, पाण ॾिसूं ॿुधूं था, उन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं। दोस्तो, तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था शेख अयाज़ साईं जो ही कलाम, जेको असांजे सुठनि फनकार
वेलकम बैक। नसीर साहब, जीअं त हाणे तव्हां जेको सुभाणे जेको शेड्यूल हो जी बिल्कुलु इहो सॼी सिंध जे असांजे दोस्तनि खे ॿुधायो ऐं आउं सम्झां थो काफ़ी माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे। नसीर साहब, हाणे एॾी वॾी शख़्सियत आहे। जी बिल्कुलु सही। हाणे आउं तव्हांखां छा किथां शुरू करियां? माना आउं पाण मुंझी पियो आहियां त शेख अयाज़ एज़ ए इंसान, एज़ ए राइटर, एज़ ए पोइट, एज़ ए सहाफ़ी चओ, एज़ ए स्कॉलर चऊंसि, जी बिल्कुलु, एज़ ए वाइस चांसलर चऊं, एज़ ए कानूनदान चऊं, एज़ ए हुसन परस्त चऊं, ठीकु आहे न? छा माना हर शइ में साईं जी आहे। त हाणे आउं तव्हां खां पुछंदुसि त साईं खे तव्हां पहिरें ॾाके ते अशरफ हिकिड़ो समुंड आहे शेख साहब जी शख़्सियत, उनखे असीं ॾाके बि ॾाके ॻाल्हाईंदा ऐं गुफ़्तगू कंदा ऐं पोइ वरी असीं पंहिंजे शेख साहब जी जेका शाइरी आहे पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदा ऐं ॾेखारींदा वेंदासीं। हाणे छाकाणि त शेख साहब शाइर आहिनि ऐं हीअ असांजो प्रोग्राम महिराण जा रागी आहिनि, जंहिंमें असीं शेख अयाज़ जा राग ऐं उनजी गुफ़्तगू करे राग ॿुधायूं पिया। हाणे शेख अयाज़ जो पहिरीं त शेर पढ़ंदुसि जंहिंमें हू चवे थो तो हूअं त झूना साज़ ॾिना पंहिंजे लाइ। अयाज़ जेको हिकिड़ो नए लहजे ऐं नए रिदम जो शाइर आहे, नई मौसीक़ी जो शाइर आहे। चवे थो त तो हूअं त झूना साज़ ॾिना पर छा त नवां आवाज़ ॾिना, तो छा छा गीत अयाज़ ॾिना, छा ॾातर तुंहिंजी ॾात हुई। त हाणे ॻाल्हि त असां गीतनि जे हवाले सां हिते कईसीं, पर मुनासिब इहो ई आहे त हीउ छाकाणि त हिकिड़ो यादगार प्रोग्राम आहे त असीं छो न शेख साहब जी इब्तिदाई ज़िंदगी जितां हुनजी विलादत थी आहे ऐं जिते हुनजी परवरिश थी आहे हुनजो ज़िक्र कंदा हलूं पहिरें एपिसोड में। त शेख अयाज़ साहब जेके आहिनि उहो 2 मार्च 1923 ते शिकारपुर जो शेख मोहल्लो आहे। शिकारपुर जो शेख मोहल्लो आहे, उते हिकिड़े निम जे वण वारे, छाकाणि त उहो घर असां ॾिठो आहे, अच्छा माशाअल्लाह, उते उनजी विलादत थी आहे। शेख साहब जी जेका अम्मा आहे उनजो नालो अम्मा दादा आहे ऐं शेख साहब जिन जे वालिद साहब जो नालो ग़ुलाम हुसैन शेख आहे। ऐं ॻाल्हि सची आहे त हिकिड़ी ॿुधाइण में को हर्ज कोन्हे त शेख साहब जी जेका वालदा हुई उहा दरअसल हिकिड़ी विधवा गैर मुस्लिम ख़ातून हुई। माना हुनजी पहिरीं अॻई का शादी थियल हुई जंहिंमां हुनखे कुझु न्याणियूं हुयूं ऐं हू ग़ुलाम हुसैन जेको हूंदो हो उहो कानूनदान हुयो, पंहिंजी हुनजे कानून सां उनजी जेका रोज़गार या ज़रियत माश हुयो। शेख साहब पंहिंजे माउ पीउ जो यानी अम्मा दादा ऐं शेख ग़ुलाम हुसैन जो अकेलो पुटु हो। हुनखे पंहिंजूं 2 भेनरूं ॿियूं आहिनि जेके अॻे हुनजे घर वारे मां आहिनि। शेख साहब खे हिकिड़ी भेण सुबहान ख़ातून आहे, ही पाण में सॻा 2 भेण भाउर आहिनि। शेख साहब खे असल में ॾिसो अशरफ, तव्हांजे पुठियां बि को उस्ताद बीठो हूंदो, बिल्कुलु हर माण्हू जे पुठियां उस्ताद न आहे त कुझु न आहे। त शेख साहब जॾहिं न्यू एरा स्कूल जेको शिकारपुर जो स्कूल आहे उन में पढ़नि पिया, उनजी ख़ुशनसीबी, मुंहिंजी ख़ुशनसीबी त मूंखे साईं निसार हुसैनी मिलियो उस्ताद, मुंहिंजी ख़ुशनसीबी त मूंखे शेख अज़ीज़ जोहर हुसैन खान मोहम्मद पवार जहिड़ा उस्ताद मिलिया जिन मूंखे बाज़ौक़ कयो। शेख अयाज़ जॾहिं 6-7 कॉलेज में 6-7 सालनि में न्यू एरा स्कूल में पढ़े पियो शिकारपुर में, त उनखे सिंधी ॿोलीअ जो अज़ीम शाइर उस्ताद मिलियो आहे जंहिंजो नालो आहे खियलदास फानी। उन हिन जे अंदर में या ॾात ॾिठी त चिणग दुखे पई। ॾिसो शाइर ॼमंदे ॼाम हूंदा था। बात यह है कि आदमी शायर या तो होता है या नहीं होता। तो शेख साहब जी जेका हिते गुफ्तगू खे अॻिते जेको चवंदो त वधाईंदुसि त शेख साहब जी जेका तबियत में शाइरी हुई ऐं शेख अयाज़ खे नंढपण खां वठी लाइब्रेरियुनि सां, किताबनि सां, शाही बाग शिकारपुर जो, गुल ॿूटा, हुसन, हिकिड़ो हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो माण्हू पैदाइशी सभु कुझु उन्हनि खे उनमें शहर में गुम रहंदो आहे, दुनिया जे हुस्नाकिन में, कमाल में, जमाल में। त शेख अयाज़ सुदर्शन रिसाले में 11-10 सालनि जी ॼमार में पंहिंजा शेर लिखिया, खियलदास फानी उन्हनि खे थोरो हेठि मथे कयो, ॾिठो छपजणु शुरू थी विया। जॾहिं शेख साहब पंहिंजो नालो ॾिठो त हुनजी रूह थियो त वरी ॿियो लिखां, त ईअं सिंधू रिसालो मूलचंद कढंदो हो मियां जे ॻोठ शिकारपुर मां, उन में उहो छपजणु शुरू थी वियो। हाणे शेख अयाज़ इश्क करणु शुरू थियो, फू जोबन आयो त का हुनजी जेका महबूबा आहे उहा जेका रोशन मुग़ल थी वई, का हुनजी महबूबा इक़बाल बेगम थी वई जेका बाद में हुनजी हुन सां शादी बि थी वई हली। या शेख साहब उन इश्क में
तव्हां ॾिसो त इहा माण्हू शाइरी कंदो आहे या रोमेंटिक ख़त लिखंदो आहे। बिल्कुलु शेख साहब नसर रोमेंटिक ख़त लिखण सां शुरू करे छॾियो। उहा हुनजी महबूबा जेका हाणे सॼी किताबनि में लिखी पई आहे, इन करे लिकाइण को हर्ज कोन्हे, ॿुधाइण को हर्ज कोन्हे, त उनजो नालो रोशनारा मुग़ल आहे। हू उनखे ख़त लिखंदो रहंदो हो, जेके बाद में हुन पुनल खां पोइ जे नाले सां छपिया, त माण्हू चयो त वॾो नसर निगार आहे। शेख साहब सफ़ेद वहशी नज़ीरा ऐं मुशीरनामा वरी कहाणियूं लिखणु शुरू कयूं। 12, 14, 18, 20 त ॾिठो सॼी सिंध वारनि डोड़ो हलो भॼो, ॾिसो ई शिकारपुर में पैदा केरु पियो थिए जेको हेॾो हसीन नसर पियो लिखे, कहाणी पियो लिखे, रोमेंटिक ख़त पियो लिखे, शाइरी पियो करे, ॻाए इनकलाब ॻाए, लोड हिन समाज खे, धोड हिन समाज खे, जीअं ठहे को नओं निज़ाम, ॻाए इनकलाब ॻाए। ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे आउं वरी इते ई वरी तव्हांजी गुफ़्तगू वठंदुसि। त दोस्तो, प्रोग्राम तव्हां बि ॾिसी रहियो, असां बि ॾिसी रहिया आहियूं। गुफ़्तगू तमामु सुठी हली रही आहे। अचो त शेख अयाज़ जो जेको आहे शाइरी जो ही ख़ूबसूरत कलाम ॾिसूं, ॿुधूं था, हुन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। जो भन ॾींहं आई जॾहिं सजण सफ़र हलिया, आयल करियां की ओ मूंखे चाढ़े थी आई वियो वणजारो उहरे वेलकम बैक दोस्तों। प्रोग्राम मेहरान जे रागी असीं जे ख़िदमत में मेहरान टेलीविज़न तां पेश करे रहिया आहियूं। मेहरान जे रागी में अॼु असां जंहिं शख़्सियत ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं, उहा शख़्सियत असांजी सिंध जो वॾो नालो हवालो आहे शेख अयाज़, शेख मुबारक अयाज़। बेशक सो उनजी शख़्सियत ॻाल्हाए रहिया आहियूं। सभु हाणे जेका तव्हां ॻाल्हि कई त शेख मुबारक साहब जो जेको सो किताबु छपियो आहे, कहाणी थियो न, पोइ जेको अयाज़ जेको तख़ल्लुस आहे, ऐं इहो तव्हां खां ॿुधणु चाहियां थो त इहो कॾहिं पियो आहे साईं? ॾिसो, शेख साहब जो नालो तव्हां बिल्कुलु दुरुस्त वरितो त शेख मुबारक अली संदन नालो आहे। ऐं शेख मुबारक अली जो जेको वालिद साहब जो मूं ग़ुलाम हुसैन शेख साहब ॿुधायो नालो, अम्मा दादा जो ॿुधायो। ठीकु आहे। हीउ सॼो ख़ानदान राणीपुर वारा जेका सरकार मोहम्मद सालेह साहब दराज जा जेके वॾा पीर आहिनि, जीलानी पीर सरकार आहिनि, सालेह जंहिंजा जीवनी बाई कलाम बि ॻाया आहिनि, त ही उन जा अक़ीदतमंद तालिब हुआ। त शेख साहब जॾहिं पंहिंजी सुखा सां, पंहिंजी मन्नत सां, मुर्शिद जी दुआ सां, साईं पीर सालेह शाह जे दुआ सां जॾहिं ॼावा, त पोइ शेख साहब जो नालो बि त मुबारक अली उन ई रखियो न। अच्छा, इहो नालो हुननि पंहिंजो कढी ॾिनो त बाबा ग़ुलाम हुसैन जेको ॿारड़ो ॼाओ आहे, इन जो नालो असीं रखंदासीं, उहो थींदो मुबारक। पर शेख अयाज़ अॻिते हली, छाकाणि त अयाज़ महमूद अयाज़ ऐं हिकिड़ा वॾा, त उनखे कम सिनीअ में हुनखे पंहिंजो लाइ इहो मौज़ून लॻो त आउं पंहिंजो तख़ल्लुस जेको आहे अयाज़ रखां। हाणे तव्हां ॾिसो त दुनिया में हसीन नाला ॾिसंदो न, शेख अयाज़, तव्हां हीअं लिखंदो न, या जीअं तव्हां लिखंदो शाह लतीफ़, त तव्हांखे उन नाले मां हिकिड़ी चांडोकी नज़र ईंदी, सुहिणो नालो रखंदो, माना नाले ते सूंह ख़तम थी वई। त शेख अयाज़ जेके इहे पंहिंजा तख़ल्लुस अख़्तियार करे पंहिंजो नालो, पर अशरफ ॻाल्हि इहा आहे त जॾहिं शेख साहब जी परवरिश थी पई, उठान थी, त शिकारपुर मां निकिरी, पोइ हू पंहिंजे घर घाट विकिणी कराची पंहिंजे LLB या कानून जी जेका तालीम आहे, उते मोहतरम इसहाक़ साहब जेके वॾा एडवोकेट आहिनि, उन सां हुनजे फर्म में हुननि गॾिजी कमु कयो। ऐं हुननि सिंध कॉलेज, कहिड़ो सन आहे
इहे 1946-47। अच्छा जॾहिं शेख अयाज़ ऐं नारायण श्याम ॿ अज़ीम शाइर क्लास फेलो आहिनि पाण में गॾु गॾु पिया कराची जे डीजे कॉलेज में अच्छा पढ़नि ऐं कानून बि पढ़नि पिया ऐं पंहिंजे छा आहे मास्टर्स या ऑनर्स बि कनि पिया, जेका बी ग्रेजुएशन पिया कनि। जी जी त उते हिननि जो जेको इसाक़ साहब आहे, वॾो मशहूरु वकील आहे, हाणे असांजी दुनिया में न आहे, उनजे शागिर्द जी हैसियत में। पर तव्हां हिकिड़ो हिते सवाल थी सघे थो त शेख अयाज़ जे ज़हन में इनकलाबियत ऐं तब्दीली किथां खां शुरू हा इहो त मां तव्हां खां पोइ पुछो पिए त पोइ हाणे पहिरीं तव्हां खां पहिरीं पुछां साईं कराची पहुता न त शेख साहब जो जेका बुनियादी तरह सां हिकिड़ो हू सुजाग ज़हन इंसान हुयो, हुन जॾहिं ॾिठो त क्विट इंडिया या अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जेका तहरीक हुई त हितां हलो ऐं असांजो बर सगीर ख़ाली कयो, त शेख अयाज़ उन ते कहाणी लिखी। हाणे तव्हांखे दिलि सां लॻंदी त अंग्रेज़ खे सफ़ेद चइबो न, अच्छा गोरो गोरो गोरो। पोइ शेख साहब उन ते ज़बरदस्त कहाणी लिखी आहे, गोरनि जे तड़जण ते या तड़ो हलो हितां सफ़ेद वहशी। अच्छा त शेख साहब जो 1948-47 धारे कहाणी जो जेको मजमू शाया थियो उनजो नालो पाण रखियो सफ़ेद वहशी। अच्छा पर अशरफ क़याम पाकिस्तान खां पोइ जीअं वरी धारियुनि जी जेका आबादकारी अची ख़ुसूसन सिंध में कसरत सां थी, ऐं जॾहिं असांजी ॿोलीअ खे नुक़सान पहुचणु शुरू थिया, ऐं वरी जॾहिं 1958 में वन यूनिट लागू थी वियो ऐं सिंधी ॿोलीअ खे वधीक सोढ़ो कंदड़ जी जेका तहरीक शुरू थी, त उन में साईं GM सैयद साहब, मोहम्मद इब्राहिम जोयो साहब, हशू केवल रामाणी साहब, सोबो ज्ञान चंदानी साहब, नूरदीन सरकी साहब, शेख अयाज़, रशीद भट्टी, हफ़ीज़ शेख। हाणे ही हिकिड़ो सुजाग ज़हन माण्हुनि जो निकिरी आया ॿाहिरि। उन्हनि खे छा करिणो हो त असांजी जेके हदूं सरहदूं आहिनि ऐं असांजी जेका ॿोली ॻाल्हायूं पिया, उन जी जेकॾहिं असीं हिफ़ाज़त नथा करे सघूं त पोइ असांखे जीअण जो बि को हक़ न आहे। सभ खां पहिरीं जेका तहरीक इन्हनि सभिनी गॾिजी हलाई, जंहिंमें शेख अयाज़ गिरफ़्तार थियो 1969 में। शेख अयाज़ गिरफ़्तार थी वियो, छाजे लाइ थियो त हुन वन यूनिट जी मुखालफ़त कई। त शेख साहब जी तव्हां ॾिसो त पोइ इनकलाबी शाइरी जेका अचणु शुरू थी वई, उतां ई थी आहे। जी हा, अच्छा ठीकु आहे। उन सां गॾु ई हुनजो उहो जेको आहे न, पर हुन शाह लतीफ़ जे अलम में हथु विधो आहे। पहिरीं त चयो त असांजो शाह लतीफ़, आ भिटाई आ तुंहिंजी खीअ मुंहिंजूं अखियूं, ॾिसूं तुंहिंजो कीनरो भोरियो न आहे भाउ, साॻिया जोग जड़ाव साॻिया सरड़ा साज़ जा। त शाह लतीफ़ चवे थो त जेको आलम सब आबाद वारो शेर आहे, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्तूं दिलदार आलम सब आबाद करी, माना आलम जी दुआ बि कई आहे, पर माना सिंध जी दुआ में बिल्कुलु आहे। अमन परस्तीअ जो जेको ख़ासि सहीफ़ो आहे, ख़ासि मंशूर आहे, उहो शाह लतीफ़ इन बैत में। ऐं वरी आउं शेख अयाज़ जो तव्हांखे अहिड़ो शेर थो ॿुधायां। हू चवे थो त अॼु त चई ॾे, अॼु त चई ॾे, अॼु त अलल ऐलान, अॼु त चई ॾे, अॼु त चई ॾे, अॼु त अलल ऐलान, मुंहिंजो कोई देश न आहे, मुंहिंजो देश जहान। त शेख साहब आलमगीरियत जो बि क़ाइल रहियो, पर पोइ हुन ईअं बि चयो त सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सहंदो केरु मयार। अच्छा साहब, हाणे इन कलाम ते बि जेको असां पाण जेको रोशनी विझंदासीं, ऐं मुर्तज़ा मजबूर साहब खे मां चवंदुसि त इहो कलाम जेको आहे इहो घणो करे शेख अयाज़ जी जेका सुञाणप थी आहे, इन फ़कीर अब्दुल गफ़ूर जेको ॻायो आहे, ऐं उन खां पोइ मां सम्झां हू त वॾी शइ हुई, पर वधीक जेका पज़ीराई मिली आहे साईं खे। ऐं उन खां पोइ वरी शेख साहब वरी वाइस चांसलर ते आयो आहे, वरी हाणे ॿिए हिसे में पाण वरी उन ते ईंदासीं। त दोस्तो तव्हां ऐं असां गॾिजी ॾिसूं था ही ख़ूबसूरत कलाम। पर आउं मुर्तज़ा मजबूर साहब खे चवंदुसि त जेकॾहिं हीउ कलाम असां वटि हुजे, अवेलेबल हुजे, सहंदो केरु मयार मयार, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, इहो जेकॾहिं हुजे त ॿुधाए त महिरबानी, न त को ॿियो कलाम हुजे उहो असांखे ॿुधाए, तव्हां ऐं असां गॾिजी हुनखे इंजॉय करियूं। पर मुर्कंदे कंदो केर मयार वो यार, कंदो केर मयार, कंदो केर मयार वो यार,
सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो सिंधड़ीअ खे सिर केर न ठहंदो केर मयार वो यार ठहंदो केर मयार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो ठहंदो केर मयार झोल जली जंहिं वक़्तु बिताई झोल जली जंहिं वक़्तु झोल जली जंहिं वक़्तु बिताई किरंदा कंद हज़ार वो यार किरंदा कंद हज़ार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो ठहंदो केर मयार वो यार ठहंदो केर मयार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो ठहंदो केर मयार वॾींदड़ वॾिजी वेंदा नेठ वॾींदड़ वॾिजी नेठ वॾींदड़ वॾिजी वेंदा कमली नेठ कटार वो यार कमली नेठ कटार कमली नेठ कटार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो ठहंदो केर मयार वो यार ठहंदो केर मयार ठहंदो केर मयार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो ठहंदो केर मयार धोखे जी दीवार वो यार धोखे जी दीवार धोखे जी दीवार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो सिंधड़ीअ खे सिर केर न ठहंदो केर मयार वो यार ठहंदो केर मयार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो ठहंदो केर मयार मरदा सर्व में हार वो यार मरदा सर्व में हार मरदा सर्व में हार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो सिंधड़ीअ खे सिर केर न ठहंदो केर मयार वो यार ठहंदो केर मयार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो ठहंदो केर मयार गलती बिहार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो सिंधड़ीअ खे सिर केर न ठहंदो केर मयार वो यार ठहंदो केर मयार वो यार सिंधड़ीअ खे सिर केर न ॾींदो ठहंदो केर मयार वेलकम बैक नसब हाणे इहो जेको 1 यूनिट वारी तहरीक हली आहे जंहिंमें शेख साहब हिकिड़े पासे जेके असां शाइरी कई आहे गुलनि ते प्यार ते मोहबत ते हुस्न ते वारनि ते उन खां पोइ वरी मज़ामती शाइरी ते ठीकु आहे न मज़ामती शाइरियुनि जो असरु इहो पियो आहे त जेका हिननि मशल खईं जेके तव्हां नाला वरिता उन सां असरु इहो पियो त 1 यूनिट जो जेको आहे सो ज़ोर तां टुटी वियो ठीकु आहे न उन खां पोइ वरी जमहूरी हुकूमत आई आहे ऐं उन खां पोइ भुट्टे साहब साईं खे वाइस चांसलर कयो आहे हाणे इहो सफ़र जेको आहे शेख साहब जो जेको ॿियो पहलू जेको शुरू थियो आहे इते तव्हां छा था चओ अशरफ पहिरीं तव्हां छा छाकाणि त लफ़्ज़ ॾाढो सुठो तव्हां शेख साहब जी शाइरी न उन जा जलाल बहे जमाल बहे जलाल माना रोमेंटिक शाइरी उन जो बि ज़िक्र कंदासीं अॻिते हली ॿियो शेख साहब जो जलाल वारी शाइरी आहे जंहिंमें काती हेठां कंद पोइ बि नारा नींहं जा वाह वाह सिंधड़ीअ जो सौगंध मरंदासीं पर मुरकंदे त ही हिकिड़ो
पैगाम हुयो जेको वनी यूनिट जे ख़िलाफ़ या अशरफ जॾहिं चयो वियो त ॿोली जेका आहे सिर्फ़ु प्राइमरी लेवल ताईं सिंधी पढ़ाई वेंदी ऐं अॻिते ॿियूं ॿोलियूं पढ़ायूं वेंदियूं त उन जे बि रद्द अमल में शेख अयाज़ जेको आहे सो हिकिड़ी इनकलाबी जेका शाइरी कई। पर आउं हिते थोरो ज़िक्र जेको तव्हां सवाल कयो उन ॾांहुं पोइ थो अचां त शेख साहिब जे ॿुधाईंदड़नि खे ॿुधाइण ज़रूरी आहे त शेख साहिब जा 45 शाइरीअ जा मजमू आहिनि जेके हुनजी जेकॾहिं शाइरी 1923 में ॼावा आहिनि त 1933-34 खां हुननि शाइरी शुरू कई आहे ऐं 1998 में संदन विसाल थियो आहे 28 डिसेंबर ते। त इन विच में संदन 45 शाइरीअ जा मजमूआ शाया थी चुका। पहिरियों मजमू त बेशक शेख साहिब जो उर्दू ॿोलीअ में आहे जंहिंजो नालो आहे बुए गुल नालाए दिल। इहो हुननि मिर्ज़ा ग़ालिब जी सिट खई आहे। बुए गुल नालाए दिल दूधे चराग़े महफ़िल इहो उतां खयल आहे। ठीकु आहे। पर 1955-56 खां पोइ शेख साहिब जा जेके सिंधीअ जा शेरी मजमूआ शाया थिया आहिनि जिन में भौर भिरे आकाश इहो शाह लतीफ़ खां हाणे हू पंहिंजे शाइरीअ जा उनवान शाह लतीफ़ मां खणंदो पियो अचे। ठीकु आहे। पोइ आयो कीजो बीजल ॿोलियो। ठीकु आहे। पोइ शेख साहिब जो आयो कुल्हे पातम कीनरो। पोइ आयो विजूं वसण आयूं। उन खां पोइ त सिलसिला ई सिलसिला आहिनि शाइरीअ जा। ठीकु आहे। उन खां पोइ शेख साहिब जो जेको नसर में किताबु आयो आहे जे काक ककोरिया कापड़ी इहे वरी पाण मरी ऐं सखर ऐं अरोड़ मां ख़त लिखिया अथनि। हसीन दिलफ़रेब नसर गैर अफ़सानवी रोमानवी नसर पूरे 20 सदीअ में अहिड़ो कंहिं कोन जहिड़ो शेख साहिब जे हिन किताब में मौजूदु आहे। इहे किताब जिन वञा कसरत सां उन वक़्त जी हुकूमत ॾिठो त हिन में मवाद ऐं बारूद घणो भरियल आहे त उहे सभु बैन थी विया हलिया। ख़ासि तरह सां अयूब साहिब जे वक़्त में उहे बैन थिया। ठीकु आहे। पर इन दौर में शेख साहिब जेको वॾे में वॾो कारनामो अशरफ सर अंजाम ॾिनो आहे उहो इहो आहे त सिंध यूनिवर्सिटी ऐं अलामा काज़ी साहिब पीर सामदीन राशदी इन्हनि जी ख़्वाहिश थी त शाह लतीफ़ ही जेके असांजा उर्दू भाउर हिंदुस्तान मां आया आहिनि इन्हनि खे ख़बर न आहे त ही शाह लतीफ़ केॾो अंदरि मालामाल आहे त इनखे उर्दू में तर्जुमो थियणु घुरिजे। त शेख अयाज़ ते ज़िमेदारी रखी वई त उन्हनि शाह लतीफ़ जो रिसालो जेको आहे उहो उर्दू में हुननि तर्जुमो कयो। ऐं इन विच में शेख साहिब सिविल जेके मैटर्स हुया उन्हनि जो ज़बरदस्त वकील थी उभरियो ऐं हुनजो नालो हिकिड़े पासे शाइरी में थियो त ॿिए पासे क्वींस रोड सखर अॼु बि उहो रोड आहे पर शेख साहिब जी ऑफिस हाणे उते न आहे कुझु ॿियूं इमारतूं ठही वयूं आहिनि। त शेख साहिब असांजे सिंध जे AK बिरोई साहिब खां पोइ वॾे में वॾो क्राइम जी जेके केसिस आहिनि उनजो हू हाई फाई इन करे उन में हू मालामाल हुयो पंहिंजी शोहरत हुई हुनजी ॿिन्ही हवालनि सां उनखे ॾिसी ऐं जॾहिं सिंध जो पूरो नस्ल नओ शेख साहिब जे कलाम ऐं फ़िक्र जे पुठियां हो त पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्ट साहिब मुनासिब सम्झो त इन्हनि में माठार पैदा करण जे लाइ इन्हनि खे शेख अयाज़ खे वाइस चांसलर बनाइबो त ही पंहिंजे गुरु या पंहिंजे जेको सरदार या पंहिंजे लीडर उन जी मौजूदगीअ जे करे थोरी सियासत में जेका हिकिड़ी मख़सूस सियासत आहे वतन परस्तीअ वारी उन में थोरी ठापुर अची। ठीकु आहे न सभु हाणे वरी इन ठापुर तां वरी गुफ़्तगू पाण अॻिते वधाईंदासूं त छो न पाण हिकिड़ो ॿियो कलाम तव्हांखे ख़बर आहे उहो वरी चवनि था त रजब अली जी सुञाणप उन कलाम खां पोइ ॾाढी ख़ूबसूरत थी त दूर थींदा रहनि दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा तूं अञा पियो जीअं हाड़े जीअं। अच्छा सना मारवी बि ॻायो आहे पर पहिरीं जेको कलाम ॻायो सो हुन ॻायो त हाणे असां जेको आहे सो मुर्तज़ा मजमूर साहिब खे चवंदासीं जेकॾहिं इहो कलाम हुजे सन मारवी जी आवाज़ में त इहो असांखे ॿुधाए ॾेखारे त पोइ तमामु सुठो थींदो। दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधो था ही ख़ूबसूरत कलाम। दूर थी दा वञनि रोज़
दोस्तों, प्रोग्राम मेहरान जा रागी असीं जे ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। मेहरान जे रागी में अॼु असां पंहिंजे सदाबहार हीरो शेख अयाज़ खे यादि करे रहिया आहियूं। शेख अयाज़ ते जेकॾहिं असां गुफ़्तगू कंदासीं ऐं जेकॾहिं टेलीफोन वठंदासीं त सम्झां थो त अहिड़ा 2-3 प्रोग्राम थींदा, पर मुख़्तसरनि जेको आहे सो उर्दू जो में त उहो दरिया को कूज़े में बंदि करना, त माना हाणे ईअं ई हली पियो आहे सिलसिलो। दरअसल साहिबु, तव्हां हिकिड़ो वॾो सिलसिलो शेख साहिब ने ॾिठो आहे। बज़ात ख़ुदि तव्हां सां कचहरियूं बि कयूं आहिनि, बज़ात ख़ुदि तव्हांजा किताब पढ़िया आहिनि। त नसर में जेको आहे शेख साहिब जो जेको किताब हिकिड़ो आयो आहे, उन खां पोइ केतिरा किताब? जी हा, ॾाढो सुठो सुवालु आहे अशरफ। त शेख साहिब जे पंहिंजी ज़िंदगीअ में जेको काकक कोरिया कापड़ी, सुफ़ैद वैशी, पुनल खां पोइ इहे हुन जा नसर जा किताब आहिनि। ठीकु आहे। पर शेख साहिब कराचीअ जा ॾींहं ई रातियूं, जॾहिं पाण सखर मां शिफ्ट थी कराची नाचाक रहण लॻा, त पोइ क्लिफ्टन ब्रिज जे भरिसां प्रिंस कॉम्प्लेक्स हिकिड़ो आहे जिते A27, छाकाणि त ॾिसो हींअर शेख साहिब जूं ॻाल्हियूं कयूं पिया त अखियुनि जे अॻियां फिरनि था। ऐं त शेख साहिब जो मदाह आहियां, पर हुन मूंखे बार बार पंहिंजो दोस्त बि पंहिंजे तहरीर में लिखियो आहे। ऐं शेख साहिब जी हुजतूं हूंदियूं, रेडियो पाकिस्तान टेलीफोन बि कंदा हुआ, ऐं ख़ासि तरह सां साईं मरना, इक़बाल बानू, फरीदा ख़ानम, रोशन आरा बेगम, उन जूं रिकॉर्डिंग्स कैसेट ते मूंखां घुरंदा, असीं उन्हनि खे वञी पहुचाए छॾींदा हुआसीं। पर असीं हिन वक़्तु ॻाल्हि पिया कयूं त शेख साहिब जिन जॾहिं कराची शिफ्ट थिया, उनजे नसर जे किताबनि जो ज़िक्र पिया कयूं, त उते पहुचण खां पोइ शेख साहिब पहिरियों किताब लिखियो हो कराचीअ जा ॾींहं ई रातियूं। ठीकु आहे। माना कराची में जेका संदन मसरूफ़ियत ऐं ज़िंदगी, उथण वेहण, दोस्तनि जो मिलणु, महफ़िलुनि में वञणु, उहो हुननि उन में पंहिंजी यादगिरियूं, उहो हसीन किताब आहे जेको लिखियऊं। पर उन सां गॾोगॾु हुननि किथे न भञिबो थक मुसाफ़िर, इहे पंहिंजी ऑटोबायोग्राफी 4 वॉल्यूम शेख साहिब असांखे ॿुधाईंदा त आउं 10 वॉल्यूम प्लान करे वेठो आहियां, पर 4 ताईं पहुता त संदन विसाल थी वियो हलियो। त उहा ऑटोबायोग्राफी आहे जेका बि एॾी त ख़ूबसूरत आहे, जेका शिकारपुर खां वठी सॼी सिंध में शेख साहिब जा जेके एक्सपीरियंसिस आहिनि, उनखे हुन दिलफ़रेब नसर में लिखियो आहे। हसीन नसर लिखण का एॾी आसान त कोन्हे, माण्हू एडिटोरियल ऐं कालम ऐं इहे त सभु फीचर लिखी थो वञे, पर पंहिंजी ज़िंदगीअ खे दिलफ़रेबीअ सां अट्रैक्टिव नमूने सां लिखणु, त उहो शेख साहिब त वॾो घण पढ़ियो ईअं चइजे। यादि रखो त सिंध में शेख अयाज़ खां वधीक पढ़ियल लिखियल को कोन हो, हालांकि हुनजा हमअसर सभु वॾा आहिनि। मिसाल तौर ते आउं जेकॾहिं चवां त तनीर अब्बासी साहिबु ज़बरदस्त पढ़ियल आहिनि, नियाज़ हमायूनी आहिनि, शमशेरुल हैदरी आहिनि, बरदो सिंधी आहिनि, फताह मलिक आहिनि, इमदाद हुसैनी आहिनि। पर जेकॾहिं केरु बि पुछंदो त इन्हनि सभिनी में वधीक दुनिया जो इल्मु कंहिंजे छातीअ ते लिखियल आहे त शेख अयाज़। त शेख साहिबु सॼो पंहिंजो इल्मु उथलायो आहे इन्हनि किथे न भञिबो थक मुसाफ़िर किताब में। ठीकु आहे। अच्छा साहिबु, मूंखे हूअं त इलाही आहिनि दोस्तनि पंहिंजा, पर ॿिनि दोस्तनि जो ज़रूरु ज़िक्र कंदुसि त जिन चयो त जॾहिं तव्हां शेख अयाज़ ते प्रोग्राम कयो असांखे वठिजो लाइन ते, पर जी अॼु थोरो मसरूफ़ियत इलाही आहे। हिकिड़ो आहे अयाज़ लतीफ़ पली जो असांजो, उहो तव्हां उहो सॼी सिंध सुञाणे, उहो मदाह आहे हुनजो, जी तव्हां मदाह आहियो। ऐं ॿियो असांजो कराची में साईं फज़ल कलबानी साहिबु, ठीकु आहे न, उनजो तमामु घणो रहियो, पर असां उनखे यादि करियूं था जहिड़ो करे उहो तव्हां सां असां गॾु आहिनि। ऐं हिते तव्हांखे इंटरप्ट थो कयां त अयाज़ लतीफ़ पली जो, हा ठीकु आहे। हाणे जी ज़रीना बलोच जो फर्ज़ंद आहे ऐं पंहिंजे रसूल बख्श पली जे साहिब जो औलाद आहे। नालो हुननि पंहिंजे औलाद जो छा, त रसूल बख्श पली जे पहिरियों जेको शानदार किताब शेख अयाज़ जो दिफ़ा, लोही दीवार गॾु, छाकाणि त हिकिड़ा मख़सूस जेके पाण साॼी धुर था चऊं, उन्हनि शेख साहिब जे फ़िक्र ते हमला शुरू कया, त उनजो दिफ़ा कयो कंहिं, रसूल बख्श पली जे साहिब अंधा ऊंधा वेही किताब लिखियऊं। शेख साहिब जूं जेके कई तर्ज़ूं आहिनि न, उहे को मौसीकारनि थोरी ठाहियूं आहिनि, उहे रसूल बख्श पली जी ज़रीना बलोच ठाहियूं आहिनि। मिसाल तौर ते इश्क उकाब पखी पर ॾेई झड़प ॾेई थो झटे, केरे नईअ खां मटे, या वरी मुंहिंजा पिरी ओ बांवरा ओ सांवरा, या वरी ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं, ऐं फुटण लॻी आहे मेहंदी मिठड़ा, निमन झलियो आहे ॿूर, केसी रहंदे दूर, सावक रुत में सांवरा, हेल न आहे तूं। इहे सभु तर्ज़ूं रसूल बख्श पली जे साहिब जे घर जी ज़रीना बलोच तयारु कयूं आहिनि, जंहिंखे पोइ जश्न रूहरियाण जॾहिं शेख अयाज़ 1964-65 में हैदराबाद ईंदा हुआ रिसाले जश्न रूहरियाण, त उते जी ज़रीना बलोच साहिबा, ऐं पोइ वरी बाद ज़माने में बेदिल मसरूर ज़बरदस्त मौसीकार पैदा थियो, जंहिंमां ॾोही हाँ ऐं केतिरा सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी, कहिड़ा तर्ज़ूं ॿुधाइजनि। त रसूल अयाज़ जो बि ज़िक्र कयोसीं त उनजो जेको नालो आहे
पोइ हुनजे वालिद साहिब अॻियां अयाज़ रखियो आहे, पोइ लतीफ़ रखियो आहे, पोइ पली जो पोयां हाय रखियो हाय आहे। हाय त हाय अयाज़ इहा लतीफ़ आहे मोहबत माना पली साहिब जी ऐं पंहिंजो शेख शेख हयात हयात सां। सां ऐं त लतीफ़ हुन सां पंहिंजे नूर चिश्म जो नालो अयाज़ जे नाले सां मनसूब करे लतीफ़ सां मोहबत जंहिंजो यादि हाफ़िज़ हूंदो हा 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 ऐं पंहिंजी ज़ात हुन आख़िर में रखी हा आहे। हा हा सुभाणे अलाह। मतिलबु अञा बि गुफ़्तगू हलंदी त तव्हां असां छो न जेके दोस्त ॾिसण में ॿुधंदा उनखे शेख साईं जो ही कलाम जेको आहे शायदि ॿुधायूं हुन खां पोइ गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसो ॿुधूं था शेख हयात जो ही
सभु सच पुछो त हींअर ॿुधायूं त हींअर आख़िरी हिसो आहे ऐं मूंखे तव्हांखे इलाही सुवाल पुछणा। हाणे जेकॾहिं को नौजवान साहिबु मां त कोन आहियां नौजवान, को नओं नौजवान उहो तव्हां खां पुछे त नसीर मिर्ज़ा साहिबु आऊं मुख़्तसरनि शेख साहिब जी जेकॾहिं शाइरी पढ़णु चाहियां त तव्हां 5 ताली किताब कहिड़ो अहिड़ो किताबु आहे जेको तव्हां हुनखे सजेस्ट कंदो त शाइरी में। ऐं जेकॾहिं को नौजवान तव्हां खां इहो सुवाल पुछे त साईं मूंखे त नसुर में इहो साईं अलाए पर मूंखे हिकिड़ो किताबु ॿुधायो त आउं नसुर में पढ़ां, ऐं को वरी नौजवान तव्हां खां पुछे त साईं कहाणियुनि में या ॿी का शइ कहिड़ी हुजे त तव्हां हुनखे कहिड़ी शइ सजेस्ट कंदो? हाणे पहिरीं त मुख़्तसरन ॿुधायां त कहाणी जेकॾहिं को पढ़णु चाहे थो शेख अयाज़ जी त पोइ उनजो नालो आहे खिलड़ी। हसीन अफ़सानो आहे हिकिड़ी ख़ातून छोकिरी जेका हर वक़्तु खिलंदी रहे थी। ऐं हुनखे शेख साहिबु एॾो आर्टिस्टिक उणत में को जेकॾहिं मुंहिंजी सलाह सां शेख साहिब जी का हिकिड़ी कहाणी केरु पढ़णु चाहे त पोइ खिलड़ी। शेख साहिब जो जेकॾहिं 45 शेरी मजमुअनि मां को हिकिड़ो शेरी मजमू पढ़ण को चाहे थो यकदमि वञी हींअर जो हींअर ख़रीद करे, उनजो नालो आहे विजूं वसण आयूं। उहो मुकमिल शेरी मजमू आहे जंहिंमें शेख साहिब जा बैत आहिनि, वायूं आहिनि, गज़ल आहिनि, गीत आहिनि, नज़्म आहिनि, टिसट आहिनि, लोक शाइरी आहे, अड़े चंड सभु कुझु हुन में मौजूदु आहे। ऐं जेकॾहिं को कहाणियुनि जो मजमू शेख साहिब जो नसर में पढ़णु चाहे त पोइ काका ककोरिया कापड़ी सभ खां अवल पंहिंजे राति जे मुताले में उनखे रखे, हुनखे हसीन ख़्वाब दिलफरेब मंज़र हुनजे ज़हन में दरिया, ढंढूं, ढोरा, पहाड़, शिफ़ाफ़ आबशार ऐं पंहिंजो मुल्क जी हुस्ना की सॼी उनखे तव्हांखे नज़र ईंदी। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं आउं चाहियां थो त शेख साहिब जे कलामनि में त पोइ मुंहिंजे त पसंदि उहा आहे जंहिंखे सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी। हिते यादि रखो त शाह लतीफ़ खां शेख अयाज़ मुतासिर आहे, बुल्ला शाह खां मुतासिर आहे, ऐं पोइ वारिस शाह खां हुनजो तमामु इंस्पायर आहे। बिल्कुलु। पर वॾी ॻाल्हि त उहो शाह लतीफ़ खां नंबर 1 वधीक मुतासिर आहे। ऐं शेख अयाज़ अलामा इक़बाल जो जेको रिदम आहे न शेख साहिब जी जेको पढ़णी आहे हुनजा नज़्म ख़ासि तरह सां वञो कवेलियो वञो पिरीअ खे चओ अञा पियो अजोग हीअ जाट आहे उसाट ई उसाट आहे बचार पेरड़ा खणा त पन थी छणा। त हिकिड़ो फ्लो जेको आहे उहो अलामा इक़बाल शाइरी जो आहे। धरती छा दान करे वई, औख ॾेई इंसान करे वई, आई तुंहिंजी सारत सुपरी सुलीअ खे आसान करे वई, इश्क करिश्मा ॾेखारिया दिलि कुफ्र मथां ईमान करे वई, ऐं तूफ़ाननि में कुॾंदे कश्ती साहिल खे हैरान करे वई, ऐं छा जाम अयाज़ प्यारियई सभ खे सुर्ख सुबान करे वई। बटे नीगिरियूं चांदनीअ में पतण लथियूं अप्सराऊं सिजावल में ॼण भिनी रात गहरा थिया ॻोठड़ा असारो घुले थो ॾखण, ऐं पिरीअ जे पखे में वञी थो अयाज़ चिड़ियो आहे टांगर ॿ 2 फूल खण। त मूं ॻाल्हि पई कई त अमीर ख़ुसरो बि उनजो बि रिदम आहे, शाह लतीफ़ जो बि रिदम आहे, बुल्ला शाह जो बि रिदम आहे, ऐं ज़िहाल मिस्की मकुन तगाफुल अमीर ख़ुसरो इन साॻी तरन्नुम खे खणी शेख साहिब जेको आहे इहो गज़ल लिखियो आहे उहो एॾो हसीन आहे। बेदिल मसरूर बि ॻायो आहे, सादिक फ़क़ीर ॻायो आहे, शफ़ी फ़क़ीर ॻायो आहे। पर सची पुछो त सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी, अची त मुंहिंजे उमास में आ छो त ॿी राति कान थींदी। त शेख साहिब चांडोकिन रातिनि में हिन वक़्तु सुता पिया आहिनि कराड़ जे किनारे से, वसियत में लिखियऊं मुंहिंजे मथां मुक़बरो न ठाहिजो, छो न ठाहियो, चई त सिज उभरंदो आऊं कीअं ॾिसंदुसि, चांडो की रात सितारनि सां झिरमराईंदी, झिरमिर सितारनि जी राति उहा मुंहिंजी तुरबत उन खां छो महरूम रहे। त शेख साहिब जी वसियत मुताबिक़ हुनजे मथां कुबो न आहे, तुरबत आहे जंहिं ते ॾींहं जे वक़्तु सिज जा किरणा रोशनियूं कनि था, राति जो सितारा ऐं चांडोकी उन ते जगमगाइनि थियूं, ऐं चए थो त सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी। सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी, सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी। अची त मुंहिंजी उमास में अची त मुंहिंजी उमास में आ छो त रात कान थींदी, सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी।
बातों भले हलिया कदे भी तोते कदे भी तोते कदे भी तोते द्वार दिल जा न बूट बातों भले हलिया बलुड़ क्याला कदे बिहूंदा बलुड़ क्याला कदे बिहूंदा मता चई आजिया नथी सखे पिया के मिली त चए जा चांदनी को सिवा नथी पखी परो का वञान आया पखी परो का वञान आया उकी रतन जी उरी रहिया उदास सरते हवा उठे जी उदास सरते हवा उठे जी चए पे का उडारई में सखे पिया के मिली त चए जा चांदनी को सिवा न थी दीप दो हाथ जे कने ही न दीप दो हाथ जे कने ही लिलाट जी लाट चाल जर के फिर है परे आ पतो न आहे फिर है परे आ पतो न आहे तरात कैसे दोहाग दीदी सखे पिया के मिली त चए जा चांदनी तो सिवा न थींदी परारते का पुकार आहे परारते का पुकार आहे मगर अॻियां सिखतार आहे किथे असांजी पुकार आहे किथे असांजी पुकार आहे अयाज़ के नाव दीदी सखे पिया के मिली त चए जा चांदनी तो सिवा न थींदी अची त मुंहिंजी उमास में आ अची त मुंहिंजी उमास में आ छो त रात कान थींदी सखे पिया के मिली त चए जा चांदनी तो सिवा न थींदी त सभु हाणे आख़िरी में हिकिड़ो सुवालु आहे त जेतिरो शखी पंहिंजो शेख साहिब जो कंट्रीब्यूशन सिंध जी तारीख़ सां रहियो आहे सिंध जे अदब सां रहियो आहे सिंध जे मवाद सां रहियो आहे त सिंध बि एतिरी मोट ॾिनी आहे शेख साहिब खे शेख साहिब जी क़दरदानी हुन जी ज़िंदगीअ में थी वई हुन जी ज़िंदगीअ में
जेको ज़बरदस्त नारो लॻो उहो हो सिंध जो आवाज़ शेख अयाज़, सिंध जो आवाज़ शेख वाह अयाज़। वाह वाह वाह। कंहिं बि माण्हूअ खे हुनजी ज़िंदगीअ में अजुर मिली वञे त इन खां वॾी का बि शइ कान्हे। वाह शेख साहिबु कराड़ में हिकिड़े ज़बरदस्त लान में भिटाईअ जे छांव में उन साॻी धरतीअ ते सुतो पियो जिते थोरे फ़ासिले ते ही को घटि एज़ाज़ त कोन्हे। हाय हाय हाय। त शेख साहिब जी क़दरदानी थी वई ऐं हुनखे उनजे ज़िंदगीअ में बि माण्हुनि नापसंदि कयो हिकिड़ी धुर, पर शेख साहिब खे ही जेको सिंध जो नसुल आहे या सिंध जो जेको ईंदड़ नसुल आहे उहो यादि करे उहो शाह लतीफ़ खां पोइ जेकॾहिं कंहिं ॿिए शाइर खे हीअं सोननि हरफ़नि सां ऐं सोना ताज पाराईंदो उहो शेख अयाज़। शेख अयाज़। अच्छा, उनजो मिसाल नसीब ताज़ साहिब ईअं आहे त हिकिड़ो ॾींहुं पहिरीं माना सम्झो कल्ह ई मेलो ख़तमु थियो जी आहे हा। ऐं उन मेले में असीं ॾिसंदा हुआसीं त माना काफ़ी हज़ारनि जा माण्हू आया ऐं इहा बि मोहबत आहे, इहा भेट आहे त हाणे वेंदे ज़रूरु वेंदे एतिरो आउं चवंदुसि त इहो जेको शेख अयाज़ मेलो असांजी प्यारियूं भेनरूं आहिनि अमर सिंधू साहिबा ऐं डॉक्टर इरफाना मला, जंहिंसां पोइ वरी सॼी सिंध शामिल शरीक हूंदी आहे ऐं हू शेख अयाज़ जे मुख़्तलिफ़ पहिरुनि ते जेके सेशन्स थींदा आहिनि ऐं शेख साहिब जी ज़िंदगीअ हयातीअ कारनामनि ते जेका ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे त सच पुछो त हींअर 7 मेलो हो जेको इंतिहाई शानदार हज़ारनि में माण्हू गॾु थिया। ऐं उन जे लाइ मुबारकबाद जा मुस्तहिक ज़रूरु आहिनि असांजी भेनरूं अमर सिंधू ऐं असांजी डॉक्टर इरफाना मला। ठीकु सही। इन सां प्रोग्राम महिराण जे रागी जो वक़्तु हाणे पूरो थियो। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीब मिर्ज़ा साहब ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾिना इजाज़त। साथ सलामत। वञो कवेलियो वञो वञी पिरिय खे चो अञा पयो जियां पयो जियां वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ अञा पयो जियां अञा पयो जियां कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञो पिरीअ खे चओ अञा पयो जियां अञा पयो जियां वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ। अजोग ही अजात उसात बचार पेरड़ा खणा त पल पल थी छणा सनियो आ न संग आ न आस में उमंग आ तॾहिं बीमार धाड़ में उजाड़ वाड़ वाड़ में रिड़ी रिड़ी रिड़ा पयो विड़ी विड़ी रिड़ा पयो विड़ी विड़ी रिड़ा पयो विड़ी विड़ी रिड़ा पयो वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ अञा पयो जियां अञा पयो जियां वञो कवेलियो वञो वञो पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ।
अञा तहां वहे खलो मवां बिगर कयो बिलो अञा पयो जियां अञा पयो जियां कॾहिं उफट मरां त पोइ बचार लुढ़क हार जो कॾहिं कॾहिं त सार जो त केर माग में मो त केर माग में मो त केर माग में मो वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ अञा पयो जियां अञा पयो जियां वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलूट थी नचनि जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे जॾहिं बि मोर टोर में ॾिसो न कंहिं बि होर में जॾहिं बि रोज रीज में ॾिसो अबोज रीज में तॾहिं न ही विसार जो त केर सुञ में सुतो त केर सुञ में सुतो त केर सुञ में सुतो वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ अञा पयो जियां अञा पयो जियां वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ अञा त जाग थी जले अञा त वेड़ थी हले अञा त घाव ताव में लहू लहू लगाव में रिड़ी रिड़ी विड़ल पया विड़ी विड़ी रिड़ल पया अञा थियूं न माण क्यों उछातरियूं उबाण क्यों अञा घड़ी पुनी नया अञा त रात थी न अञा त रात थी न अञा त रात थी न वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ अञा पयो जियां अञा पयो जियां वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कवेलियो